अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। कल्ला इज़ा बलगतित तराक़ी व क़ील मन अराक़ व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़्फ़तिस साक़ु बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िल मसाक़ फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़बा व तवल्ला। हर किस्म के अंदे सलाम कायनात के खालिक दिलन के मालिक मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम अल अलीमुल हकीम अल हलीमुल करीम खैरुल फासिलीन अहसनुल खालिकीन अरहमुर राहिमीन रब्बुल आलमीन जला। दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकिब कौसर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुख्तसर हमने सलात का बाद मौसम में शिद्दत नज़ाकत पानी जाए थे इन्हें उम्मीद सा कुछ सेवाओं की समझाए मैंने कुछ आवाज समझी गए जो आवाज के मुख्य सभी मुसलमानों के अल्लाह ताला अमल की तौफीक अता फरमाए आमीन। अमल साले की निस्बत से चंद गुजारिशों पेश करना चाहूँगा। अल्लाह ताला इन इंसान की जिंदगी जो खुलासा बुधाया खाकी इंसान खाकी फितरत जो खुलासा बुधाया मिट्टी में ठहरा फरमाई मिन्हा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा। वो नाज कंदुआ वरी आकड़ कंदुआ तकब्बुर करे हलंदुआ शायद ही समझे तो तुम एतिरो वॾो आहे जो मुंहिंजी अख बि कंहिंजे पए कोन थी। अल्लाह ताला इनके पंहिंजी औकात यादि ॾियारी आहे त तूं आहीं छा। फरमाई मिन्हा खलकनाकुम इने मिट्टी मां असां तव्हांखे पैदा कयो आहे व फीहा नुईदुकुम वरी तव्हांखे मिट्टी में वापसि मोटाईंदासीं वो मिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा इने मिट्टी मां तव्हांखे ॿीहर ज़िंदा करे उथारींदासीं। तुंहिंजी इब्तिदा मिट्टी आहे तुंहिंजी इंतहा मिट्टी आहे तुंहिंजो आगाज़ मिट्टी आहे त तुंहिंजो इख्तिताम बि मिट्टी आहे तुंहिंजी शुरूआत बि मिट्टी आहे त तुंहिंजो ख़ात्मो बि मिट्टी आहे। कोई तकब्बुर छा जे लाइ कोई बेअमली जी ज़िंदगी छा जे लाइ कोई नाफरमानी जी ज़िंदगी छा जे लाइ। अॼु एतिरा वॾा लक़ब खणी हलंदो आहे तकब्बुर बि खणी हलंदो आहे। हिकु तस्वीर कढण जे लाइ कई कलाक बि ज़ाया करे वठंदो आहे त किथे को ऐब न रहे किथे को नक्श न रहे किथे कमी कोताही न रहे। पोइ साला साल कमेंट जे इंतज़ार में बि रहंदो आहे कंहिं छा चयो अल्फाज़ कहिड़ा आया किथे का कमी कोताही त कोन रहिजी वई। ॾाढो नाज़ आहे इनके पंहिंजी सूरत ते। रब्बुल आलमीन फरमाए तो अलम नख़लुकुकुम मिन माइन महीन। ए मुंहिंजा बंदा छा असां तोखे पाणी जे हिकु गलीज़ कतरे मां पैदा कोन कयो आहे। साॻियो ई ॿियो त कोन आहे के अलॻि शइ मां त कोन ठहियो आहे। तुंहिंजे फार्मूले जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन के अलॻि शयूं त कोन आंदियूं आहे। तूं साॻियो हिकु नुत्फ़े जी पैदाइश हिकु कतरे जी पैदाइश हिकु गलीज़ पाणी जी पैदाइश अल्लाह तोखे एॾो वॾो शाहकार ठाहियो आहे। लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन। यादि कर इंसान असां तोखे वॼंदड़ खड़कंदड़ मिट्टी में ठाहियो। सुम्म जअलनाहु नुत्फ़तन फ़ी क़रारिन मकीन। पोइ मां जे पेट में रहम में तू नुत्फ़ो है। सुम्म ख़लक़नन नुत्फ़त अलक़ा। पोइ इन 40 ॾींहं इन नुत्फ़े खे गुज़रिया हा पोइ रत जी शिकिल इख्तियार करे वियो। फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ा इन रत जी शिकिल मां असां गोश्त जी बूटी ठाही हुई। फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा इन गोश्त जी बूटी मां वरी असां हड्डियूं ठाहियूं। फ़कसौनल इज़ामा लहमा पोइ हड्डियुनि जे मथां असां वरी गोश्त चढ़ायो। सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र पोइ असां तोखे बहितरीन वज़ा कता सूरत में शिकिल अता कई हुई। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन
बरकत वारो आहे वो रब जेको बेहतरीन तखलीक कंदड़ आ। रब नुत्फो न वटाए हा तू न हुजे हा, रब रत ऐं अलका खे न वटाए हा तो तू न वञी हा, अल्लाह गोश्त जी बूटी खे न वटाए हा तो तू न वञी हा। इहा तखलीक इहो शाहकार तुंहिंजे रब्बुल आलमीन जो आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। अॼु नाफरमानी जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, मस्जिद खां परे, हया अल सलाह जी सदा खां परे, किथे दाढ़ी सां नफ़रत आ त किथे सिद्धे सां नफ़रत आ, किथे मस्जिद सां बगावत आ त किथे मदरसे सां दुश्मनी आ, किथे मुअज्जिन सां नाराज़ आहियो त किथे खतीब सां मुखालिफत आ। अल्लाह जवान और रब्बुल आलमीन फरमाए थो, हे आज़ादी जी ज़िंदगी, गुनाहनि जी ज़िंदगी, नाफरमानी जी ज़िंदगी, हे बगावत जी ज़िंदगी। या अय्युहल इंसान, ए इंसान, अल्लाह तो सां मुखातिब आ। नमाज़ी, बेनमाज़ी, गुनाहगार, नेक, कुल दुनिया जा इंसानो, अल्लाह जो सवाल आहे, मा गर्रक, रब खे ॿुधायो आख़िर कहिड़ी शइ तव्हांखे धोखे में मुब्तला करे छॾी। तूं नमाज़ नथो पढ़े, मा गर्रक, तोखे कहिड़ी शइ गाफ़िल कयो। तूं ज़कात अदा नथो करी, मा गर्रक, आख़िर तोखे कहिड़ी शइ गाफ़िल कयो आहे। हे गुनाहनि जी ज़िंदगी गुज़ारी थो, मा गर्रक, आख़िर तोखे कहिड़ी शइ गाफ़िल कयो आहे। अल्लज़ी ख़लक़क फसव्वा फ़अदलक, जे रब तोखे पैदा कयो, तोखे बराबर ठाही, तुंहिंजे जिस्म में हिकिड़ो एतदाल रखे, हिकिड़ो निज़ाम रखे। सही ब्लड प्रेशर आहे, हे शुगर आहे, अल्लाह तुंहिंजे जिस्म में हिकिड़ो तवाज़ुन रखियो आहे। हिकु ख़ासि मिक़दार में तुंहिंजे जिस्म खे मिठास जी ज़रूरत आहे, रब तोखे अता कई आहे। तुंहिंजे जिस्म खे हिकिड़े ख़ासि टेम्परेचर जी ज़रूरत आहे, रब उहो टेम्परेचर तोखे अता कयो आहे। वधी वञे त तूं सम्झी तो बुखार थी चुको आहे, घटि थी वञे तूं सम्झी तो जिस्म थधो थी चुको आहे। रत जी हिकिड़ी रफ़्तार रब्बुल आलमीन रखी आहे, वधी वञे तॾहिं बि तूं चई तो ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे, जेकॾहिं घटि थी वञे तूं सम्झी तो लो थी वियो आहे। अल्लाह अहिड़ो निज़ाम ठाहियो आहे, तुंहिंजे दिलि जी हिकिड़ी धड़कन आहे, वधी वञे तॾहिं बि मसइलो आहे, घटि थी वञे तॾहिं बि मसइलो आहे। ख़लक़क फसव्वाक फ़अदलक, रब तोखे ठाहियो आहे, तुंहिंजे निज़ाम खे तुंहिंजे रब बराबर कयो आहे। फ़ी अय्यि सूरत मा शाअ रकबक, वॾो नाज़ सही पंहिंजी सूरत शिकल ते तस्वीर ठाहींदे ठाहींदे तो कलाक लॻाए छॾिया। फेसबुक जी आईडी खे ज़िंदगी जा कलाक नथो चवां, महीना नथो चवां, हिकु आईडी हलाइण जे लाइ तो साला साल सर्फ करे छॾिया। कैलकुलेशन कंदासीं 60 साल ज़िंदगी में शायदि 3 साल नऊज़ुबिल्लाह सां मोबाइल खे ॾेई छॾिया, बाक़ी 3 साल बच्चा न ॼाणे असां हुननि में ॿिया केतिरा गुनाह कया, केतिरियूं ग़लतियूं करे वरितोसीं। फ़ी अय्यि सूरत मा शाअ रकबक, रब फरमाए तो जरा पंहिंजी सूरत ते गौर कर, शिकल के ख़ुद ते गौर कर, जंहिंजी तूं नुमाइश कंदो आहे, जंहिंजा तूं इश्तिहार लॻाईंदो आहे, जंहिंजी तूं तस्वीरूं ठाहींदो आहे। ए मुंहिंजा बंदा तूं ॿुधा त सही, फ़ी अय्यि सूरत मा शाअ रकबक, बंदा इहा बहितरीन सूरत मूं तोखे अता कई, इहा शिकल मिली, इहा सूरत मिली, इहा वज़न अता मिली, इहा अंदाज़े गुफ़्तगू मिली आहे। तो कॾहिं चयो अल्लाह मूंखे ठाहे जा त मूंखे नज़र बि ॾिजां। रब बिना घुरण जे तोखे अता कयो आहे, जे रब नाबीन ठाहिया त तूं छा करे। तो कॾहिं चयो अल्लाह मूंखे ठाहे ॾियां त ॻाल्हाइण जे लाइ मुंहिंजी ज़बान बि मूंखे अता कजां। तुंहिंजे रब बग़ैर घुरण जे अता कई आहे, रब न ॾे हा त तूं छा करे। छा ख़्याल आहे जेकॾहिं रब ऐबदार ठाहिया, ॿियो कुझु बि न उॾिया, कुझु बि न उॾिया, सॼो सही जिस्म सलामत उॾिया, पर रब अकुल न ॾे हा, दुनिया तोखे चरियो चए हा त तूं छा करी हा। इहे सभु अताऊं तुंहिंजे रब जो आहे। ज़ालिम वरी नाफ़रमानी बि रब जी, वॾेरे जो सदा, सरदार जो सदा, हुक्मरान जो सदा, सियासतदान जो सदा, लब्बैक चवंदो आहे, इंतज़ार कंदो आहे, प्रोटोकॉल ॾींदो आहे, कलाकनि जा कलाक इंतज़ार थींदा आहिनि, पर हय्या अल सलाह जी सदा जो बि सॾ ॾींदो आहे। तूं घणा दफ़ा आहे ऐं तूं केतिरा दफ़ा कोन आहे, तूं घणा दफ़ा जो बाग़ी आहे, तूं केतिरा दफ़ा नाफ़रमान थी वियो आहे। हय्या अल फलाह जो सॾ बि थींदो आहे, तूं अल्लाह जे सॾ ते कोन आहे, गैरनि जा सभु सॾ तोखे यादि आहे, रब जे सॾ जी का औकात ई कोन्हे, नऊज़ अल्लाह जे सॾ जी का हैसियत ई कोन्हे, नऊज़ बिल्लाह। मुसलमानो ज़िंदगी भर जेतिरो चाहे शुक्र अदा करियो न, रब जे शुक्र जो हक़ अदा कोन थी सघे। मुंहिंजा मुंहिंजा महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन्हनि जी ज़िंदगी जो मिंट चवां वॾी ॻाल्हि आहे, पर सेकंड सेकंड इबादत हुयो, सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत में सिर्फ़ थी। सही मुस्लिम जा जुमला, बाबु मा युक़ालु फ़िर रुकूअ व सुजूद जा जुमला, सुनन अबी दाऊद जा जुमला,
अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइन थियो फ़क़त तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैला उंदा ही रात हुई मुझे नबी पंहिंजे बिस्तरे ते कोन हुयो ॻोल्हियां थी तलाश कयां थी उंदा ही रात में अख ते ॾिसी कोन थी सघी पंहिंजा हथ अॻिते वधायां थी फ़वक़अती यदी अला क़दमै रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॾिसां थी त मुंहिंजा हथ मुंहिंजे नबी जे पेरनि सां टकराइजी वञनि था फ़इदा हुआ मंसूबताने मूंखे महसूस थियो त मुंहिंजे नबी जा ॿई कदम हिकु ख़ासि कैफ़ियत में आहिनि फ़इदा हुआ साजिदुन मूंखे मालूम थियो त महबूब मोहम्मद सजदे में आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तहज्जुद जा सजदा हूंदा छा तहज्जुद जी मिठास हूंदी छा तहज्जुद जी लज़्ज़त हूंदी ऐं सजदा बि हुजनि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सजदा व तक़ल्लुबक फी साजिदीन जिन्हनि सजदनि जो तज़किरो क़ुरान में आहे उन्हनि सजदनि जो तज़किरो क़ुरान में आहे उहे सजदा हदीस में ऐं उन सजदे जा मंज़र अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइनि थियो मूं ॿुधो रहमतुल लिल आलमीन हिकु सवाल करे रहिया अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिरिज़्क़िका मिन सख़तिक अल्लाह मोहम्मद सां राज़ी थी मोहम्मद सां कॾहिं नाराज़ न थिए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घणियूं घुरियूं आहिनि कॾहिं इहे सवाल बि कयो कॾहिं मोहब्बत जा इहे अंदाज़ बि ज़बान ते अचनि कॾहिं मोहब्बत जा इहे जुमला बि ज़बान ते अचनि अल्लाह मूंसां राज़ी थी अल्लाह मूंसां कॾहिं बि नाराज़ न थिए व बिमुआफ़ातिका मिन उक़ूबतिक अल्लाह तोखां माफ़ी घुरण चाहियां तो मुझे कॾहिं पकड़ न करियां व अऊज़ु बिका मिनका ला उसी सरान अलैक अल्लाह तारीफ़ त घणी कई आहे उथंदे बि कई आहे त वेहंदे बि कई आहे बाज़ार में वींदे बि कई आहे त मोटंदे बि कई आहे सुबुह जो भी कई आहे त शाम जो भी कई आहे या अख निंड करे तरह निंड खां पहिरियां तारीफ़ कई आहे जेकॾहिं अख खुले त निंड खां बाद तारीफ़ कई आहे मस्जिद में दाख़िल थियो आहे तारीफ़ कई आहे मस्जिद मां निकितो आहे तॾहिं बि तारीफ़ कई आहे ज़िंदगी जी हर महफ़िल हर मंज़िल हर मक़ाम ते मूं तारीफ़ कई आहे पर एतराफ़ करियां थो लाओ से सलाम अलैक अल्लाह मोहम्मद बि तुंहिंजी तारीफ़ जो हक़ अदा कोन करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी तारीफ़ कई आहे अञा बि चवां थो एतराफ़ करियां थो अल्लाह तुंहिंजी तारीफ़ जो हक़ अदा कोन थी सघियो आहे अंत कमा अस्नैत अला नफ़्सिक अल्लाह तूं अहिड़ो आहीं जीअं तो पंहिंजे लफ़्ज़नि में तो पंहिंजी तारीफ़ कई आहे मुसलमानों मुंहिंजो नबी बि ईअं चवे अवांजो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं चवे अल्लाह एतिरियूं वॾियूं तारीफ़ूं करे अञा बि तुंहिंजी तारीफ़ जो हक़ अदा न करे सघियो आहे पोइ छा ख़्याल आहे पंहिंजी ज़ात जे बारे में छा ख़्याल आहे असांखे पंहिंजे नफ़्स जे बारे में अल्लाह ज़मानो बेअमली जी ज़िंदगी केसि ताईं हे गुनाहनि जी ज़िंदगी केसि ताईं हे नाफ़रमानी जी ज़िंदगी केसि ताईं तमामु थोरी आहे ज़िंदगी तमामु थोरी आहे ज़िंदगी इंतहाई कलील आहे ज़िंदगी कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम हर शइ खे फना आहे बहार जो रौनकूं अचनि थियूं खिज़ा उन्हनि जो ख़ात्मो करे छॾींदी आहे फसल पाण पोखियूं था पंहिंजे हथनि सां कटे छॾींदा आहियूं इहो कटुल फसल बि पैगाम ॾींदो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान हे सरसब्ज़ ऐं शादाब जॾहिं टारियूं ठहनि थियूं वरी के पन किरी पवनि था मुसलमानों छा ख्याल आहे लहलहाती शाख को समझाता मैं जिंदगी पत्ता जो गिरा दर से फना दे गया मुझे वरी के पन किरन था पैगाम ॾेई वञनि था कुल्लु मन अलैहा फ़ान सिज वॾे आब ऐं ताब सां चमकंदो आहे पर पंहिंजे टाइम ते वरी गुरूब थी लही वेंदो आहे सबक ॾींदो आहे ज़िंदगी गुज़ारण वारा हिकु ॾींहुं ख़तम थी चुको अथई कुल्लु मन अलैहा फ़ान चंड वॾे आब ऐं ताब सां चमकंदो आहे महीने जे कुझु रातिनि में वरी गायब थी वेंदो आहे सबक ॾींदो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान वॾो नाज़ पंहिंजी कुवत ऐं ताक़त पोड़ो थी वियो आहे बुज़ुर्ग थी वियो आहे हथ अॻिते वधाए काबू नथो करे सघे चुरंदो आहे ॾकंदो आहे इन में इर्तिआश ईंदो आहे हिकु सेकंड जे लाइ काबू करे ख़ाली हथ खे बीहारे नथो सघे इहो ॾकंदड़ हथ बि पैगाम ॾींदो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान ॾाढी कोशिशि कई पाण खे धोखे ॾियण ॾाढी कोशिशि कई दुनिया खे धोखे ॾियण जे लाइ हिन जा वार अच्छा थिया हिन कोशिशि कई हुई त कारा थी वञनि तब्दील थी वञनि हे दुनिया जा केमिकल बि इस्तेमाल कंदो आहे दुनिया जा वॾा वॾा ब्रांड बि इस्तेमाल कंदो आहे पर वरी बि इहे साॻिया वार अच्छा थी वञनि था इहे अच्छा वार बि पैगाम ॾियनि था कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ खे फना आहे जॾहिं हर शइ खे फना आहे पोइ नाज़ छा जे लाइ
पो तकब्बुर छा जे लाइ, पो गुरूर छा जे लाइ, ए बेअमली दी जिंदगी छा जे लाइ, तोखे मरणो आ मौत लाइ अमल कर, तोखे सकरात जो मंजर चखणो आ इन मंजर जे लाइ अमल कर, तोखे कफन पाइणो आ इन कफन जे लाइ अमल कर, तोखे लात में वञणो आ इन लात में अमल कर, तोखे दुनिया के अलविदा चवणो आ इन अलविदा चवण जे लाइ अमल कर। ए कुर्सी केस ताईं, ओहदो केस ताईं, बैंक बैलेंस केस ताईं, डॉक्टर है, इंजीनियर है, दुनिया त मरण सां तुंहिंजा लक बि मटाए छॾींदे। दुनिया मां वञण वारो ॿियो, दुनिया जंहिंखे चवंदी डॉक्टर साहब, हाणे दुनिया मां हलियो वियो त चवंदा मैयत खे गुस्ल ॾेई छॾियो, इनखे डॉक्टर जो उहिदो ॾियण जे लाइ केरु तयार कोन्हे, इंजीनियर साहब, हुक्मरान साहब, सियासतदान, फलाणो ऑफिसर साहब, पर जॾहिं दुनिया मां हलियो वियो त केरु ऑफिसर चवण जे लाइ तयार कोन्हे। मरण सां जा नाला मटिजी विया, लक़ब मटिजी विया, उहिदा मटिजी विया। अल्लाह जा बंदा, तूं जीअं कफन पाईंदे दुनिया खे को तो यादि कोन हूंदो, तुंहिंजो लक़ब थी वेंदो मय्यत, इन्नका मय्यतु व इन्नहुम मय्यतून। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे बि दुनिया छॾणी आहे ऐं दुनिया वारनि खे बि दुनिया छॾणी आहे। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आया अची करे अजीब ॻाल्हि कनि था, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंसां मोहब्बत करणु चाहियो था करियो, पर यादि रखो इन्नका मुफारिकु, तव्हां उनखे अनकरीब छॾण वारा हो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इश्मा शअता फइन्नका मय्यत, जेतिरी चाहियो ज़िंदगी गुज़ारियो, पर यादि रखो इख्तिताम त वरी बि मौत आहे। केतिरा ज़िंदा रहंदासीं? 60 साल, 70 साल, वॾी मुश्किल सां काहे जिंदगी। जिंदगी जो खुलासो चाहे, कुल्लु मन अलैहा फान, हर शइ खे फना आहे, इन फना जे लाइ अमल करियो। तव्हांखे का बका कोन्हे, तव्हां इख्तिताम जे लाइ ठाहिया आहियो, तव्हां ख़ात्मे जे लाइ ठाहिया आहियो, तव्हां फना जे लाइ ठाहिया आहियो। खुलिक़ल इंसान ज़ईफ़ा, इंसान खे कमज़ोर पैदा कयो वियो आहे। केतिरो कमज़ोर आहे? रुअंदे ईंदो आहे, रुआरे हलियो वेंदो आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां वञी सघे थो। हिन कॾहिं चयो अल्लाह मूंखे पैदा कर, पंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर आयो। हे कॾहिं चवंदो आहे मां मरी वञा, हे कॾहिं चवंदो आहे मूंखे मौत अचे, हे कॾहिं चवंदो आहे मुंहिंजी ज़िंदगी ते सकरात जो मंज़र अचे, पर न वरी बि मजबूर आहे, हिनखे मरणो आहे। एतिरो कमज़ोर आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां वञी सघे थो। जॾहिं आयो हो त बेलिबास हो, हिनखे कपिड़ा पाइण जी ताक़त कोन हुई, जॾहिं वेंदो तिनखे वरी कफन पाइण जी का ताक़त कोन हुई। जॾहिं ही आयो हिकु कच्छ ते खणो वेंदो हो, हिनखे हलण जी ताक़त कोन हुई। जॾहिं वेंदो त कुल्हे कांदे हिनखे कुल्हे ते खणंदा, वरी बि हिनखे हलण जी ताक़त कोन हूंदी। आयो त लिबास पाइण जी ताक़त कोन हुई, ऐं जॾहिं वियो तॾहिं बि कफन पाइण जी ताक़त कोन हुई। कैफ़ियत छा आहे? कंहिंखां बर्दाश्त थींदो आहे? मां लहंदो वियो, हे गर्मी बर्दाश्त कोन थींदी, चंद सेकंडनि जी ऊंडाई बर्दाश्त कोन थींदे। हिकु सेकंड लाइट छा वई, ऊंडाई थी वई, तड़पी आसीं रोशनी गिरियो, पर अंधेरे जो घर, ऊंडाई जो घर, परेशानी जो घर, मिट्टी भरियल कीड़नि जो घर, मकोड़नि जो घर, केर बर्दाश्त तो करे? मिट्टी त लोह खे बिगाड़े छॾे। हिन जिस्म ही जिस्म कीअं गवारा कंदो? माने लाद में वञा। खुलिक़ल इंसान ज़ईफ़ा, तू लख हज़ार न किराणे कोशिशूं कर, तोखे लाद में लाहणो पवंदो, तोखे कफन में पाइणो पवंदो, तोखे मौत जो ज़ाइक़ो चखणो पवंदो, तोखे दुनिया खे अलविदा चवणो पवंदो। अॼु पोइ अमल कर कफन पाइण लाइ, पोइ अमल कर लाहत जी अंधेरी कोठड़ी जे लाइ, पोइ अमल कर मुनकिर नकीर जे सवालात जे लाइ, पोइ अमल कर रब्बुल आलमीन जे साम्हूं बीहण जे लाइ। वलिमन ख़ाफ़ा मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब्बुल आलमीन फरमाए थो, जेको रब जे साम्हूं बीहण खां डरी वियो, उन जे लाइ बाग़ात आहिनि। ए इंसानो, ए जिन्नो, रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो? ॾाढी कोशिश आहे नाराज़ भाउ खे राज़ी थी वञे। भत थियो, शादी थी, वियासीं, पाण दरख़्वास्त खणी वियासीं, 4 चङा वठी वियासीं, अञा बोन कोन मञियो हुयो, न्याणियूं साणियूं वठी बि पहुतासीं, पग लाहे बि पेरनि ते रखीसीं। पंहिंजो नाराज़ आहे, राज़ी करणो आहे, पंहिंजो नाराज़ आहे त एतिरी महिनत आहे। ज़ालिम, तुंहिंजो रब तोखां नाराज़ आहे, तूं कॾहिं सोचियो? एक इंसान खे राज़ी करण जे लाइ एतिरियूं तूं महिनतूं कंदो आहे, एतिरी जफ़ाकशी कंदो आहे, एतिरी कोशिश कंदो आहे, कंध बि झुकाईंदो आहे, पग बि लाहींदो आहे, तुंहिंजो बेनिमाज़ी, तुंहिंजो रब तोखां नाराज़ आहे, तूं कॾहिं सदा कया? पूरी मस्जिद ही भरियल आहे, केतिरा ॿार निमाज़ी, केतिरा बेनिमाज़ी है। मुसलमानों सोचो, एहतसाब करियो, ये बेअमली जी जिंदगी केसे जेकॾहिं हिकु माण्हू बि मुंहिंजे पैगाम खे सम्झी वञे, अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो आगाज़ आहे, तव्हांजी इब्तिदाई निमाज़। अहले तौहीद बि निमाज़ न पढ़नि त पोइ केरु पढ़ंदो?
पान के अहले हदीस राण वारा नमाज न पढ़न त पोइ केरु पढ़ंदो? पंहिंजनि जा हुकूक अहले हदीस अदा न कनि त पोइ केरु अदा? पोइ छाजे लाइ पाण खे अहले तौहीद सॾाए? छाजे लाइ पाण खे अहले हदीस सॾाए? पाड़ो भी तकलीफ़ में, मुआशरो भी तकलीफ़ में, फायदो पहुंचायोसीं तो को नुकसान पहुंचाईंदा रहियासीं। अल्लाह जबान और बेअमली जी जिंदगी केस ताईं गुज़रंदी? केस ताईं गुज़रंदी? केस ताईं दुनिया के धोखे में रखंदासीं? इल्म हुआ नाफरमाना गुनाहगार मस्जिद का परे आहे वो तो ही परे आहे, बेदीन आहे वो मस्जिद का परे आहे, पर जेको दुनिया के सबक ॾींदो हुजे, दुनिया के दर्स ॾींदो हुजे, दुनिया के नसीहतूं कंदो हुजे, जेको इन मिंबर मेहराब जो मालिक हुजे, जेको दस्तार पाईंदो हुजे, जेको दुनिया के नसीहतूं कंदो हुजे, नमाज पढ़ो, नमाज जा सबक ॾींदड़ बि बेनमाज़ी थी विया त नमाज़ी केरु थिए? हिलाल जे मौज़ू ते दर्स ॾींदड़ इंसान बजे करे हराम खाइण वारा बणिजी विया, पोइ अल्लाह जवानो हिलाल खाइण वारो बाक़ी बचंदो केरु? उसने खुल्क ते अधु कलाक दर्स ॾींदड़ इंसान जेकर इंसानियत जे खिलाफ ज़ालिम बणिजी विया त पोइ इंसानियत जो अलमबरदार केरु थींदो? लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून। रब्बुल आलमीन फरमाए थो, जेको करियो कोन था उन जो सबक छो ॾींदा आहियो? जेको अमल करियो कोन था उन जो पैगाम छो ॾींदा आहियो? जेको अमल तव्हांजी ज़िंदगी में कोन्हे, ज़ालिमो ॿियनि खे छा लाइ सेखारींदा आहियो? कबुरा मक़्तन इंदल्लाह अन तक़ूलू मा ला तफ़अलून। अल्लाह वटि इहो वॾे में वॾो जुर्म आहे तव्हां माण्हुनि खे उहा नसीहत करियो जेका तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी में कोन्हे। अल्लाह मूंखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, अल्लाह असांखे हिदायत अता फ़रमाए। अल्लाह जवानो यादि रखो जेकॾहिं जाहिल खां हिकु दफ़ो पुछाणो आहे त आलिम खां 100 दफ़ो पुछाणो। हे मेंबर मेहराब जी मालिकी का सोली ॻाल्हि कोन्हे। हिन मेंबर ते वेहण, हिन कुर्सी ते वेहण का सोली ॻाल्हि कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन असांजो हिसाब किताब आसान फरमाए। अल्लाह ताला अवां जे लाइ असांजे लाइ आसानी फरमाए। अल्लाह जवानो हिकु मामूली ॻाल्हि कोन्हे। हिन कुर्सी ते वेहूं था, दर्स ॾियूं था, उहिदो बि वॾो आहे त एहतिसाब बि वॾो आहे, उहिदो बि वॾो आहे त एहतिसाब बि वॾो आहे। तॾहिं रब फरमायो लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून। अहिड़ी ॻाल्हि छाजे लाइ चओ था जेका तव्हांजी ज़िंदगी में कोन्हे? रब्बुल आलमीन फरमायो तअमुरूना अन्नास बिलबिर्रि व तंसौना अनफुसकुम व अंतुम ततलूनल किताब अफला ताक़िलून। ए मुंहिंजा बंदो, छा तव्हां माण्हुनि खे नेकी जो सबक ॾियो था ऐं पंहिंजो पाण खे विसारे छॾियो था? अफला ताक़िलून, चरियात कोन थी आहियो, बेवकूफ़ त कोन थी आहियो? तव्हांजो अकुल छा कमु नथो करे? माण्हुनि खे सबक ॾियो ऐं पंहिंजो पाण खे विसारे छॾियो। अल्लाह जवानो जेकॾहिं इन ज़िंदगी में केरु पहुतो आहे, पहिरियां पंहिंजी इस्लाह, पंहिंजी ज़िंदगी जी इस्लाह करे, पंहिंजे अमाल जी इस्लाह करे। अतामरूना अन्नास बिलबिर्रि व तंसौना अनफुसकुम। वॾी मुश्किल आहे हदीस, वॾी ॾुखी आहे हदीस सुलेमान जे लाइ, जेको असांजी फील्ड में आहे, जेको खतीब आहे, जेको इमाम आहे, जेको मुअज़्ज़िन आहे। अल्लाह सभिनी खे हिदायत अता फरमाए। सही बुखारी जा जुमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिकु गुनाहगार खे जहन्नम में उछलायो वेंदो। जॾहिं हुनखे जहन्नम में उछलायो वेंदो, तुंहिंजे जिस्म जा आंडा ॿाहिरि निकिरी यदूरु हौला कमा यदूरु रहा। जहन्नम में ज़ालिम भी हूंदा, नाफरमान भी हूंदा, गुनाहगार भी हूंदा, पर अहिड़ो मंज़र कंहिं ॿिए ज़ालिम जो कोन हूंदो जहिड़ो हिनजो। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं उन जे पेट जे अंदर जा अज़ाब ॿाहिरि निकिरंदा, पोइ उन्हनि जे अतराफ़ में ईअं डुड़ंदो, ईअं तड़पंदो, ईअं परेशान थींदो जीअं को जानवर चक्की खे फिरंदो आहे। बिल्कुलु ईअं तड़पंदे परेशान थींदे उन जे अतराफ़ में फिरी रहियो हूंदो, तड़पी रहियो हूंदो, परेशान थी रहियो हूंदो। जहन्नमी माण्हू इहो मंज़र ॾिसंदा त जहन्नमी हैरान थी पुछंदा, छा तूं साॻियो न आहीं जेको असांखे नेकी जो हुकुम ॾींदो? छा तूं साॻियो न आहीं जेको असांखे बुराई खां रोकींदो? छा तूं साॻियो न आहीं जेको असांखे वाज़ कंदो, नसीहतूं कंदो? छा तूं साॻियो न आहीं जेको असांखे वॾा वॾा सबक ऐं दर्स ॿुधाईंदो? पोइ चवंदो, हा मां साॻियो, मां नेकी जा हुकुम ॾींदुसि। कुन्तु आमुरुकुम बिल मारूफ वला अतीह, मां तव्हांखे नेकी जो हुकुम ॾींदुसि लेकिन मां पाण कोन कंदुसि। वअनहाकुम अनिल मुनकर, ऐं मां तव्हांखे बुराई खां रोकींदुसि पर मां पाण बुराई खां कोन रोकींदुसि। तंहिंजे करे मुंहिंजे रब मूंखे इहा सदा ॾिनी। अल्लाह जवानो, असांजे मकाम ते आहियूं, असांजे रब ॾिनो आहे। दुआ करियो अल्लाह असांखे हक़ अता करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ करियो अल्लाह असांखे इस्तिताअत दे, असांखे हिम्मत दे अल्लाह रब्बुल आलमीन। असां पंहिंजे हर जुमले ते अमल करियो,
पर याद रखो जिते इमाम जिम्मेवार आहे उते अवाम जिम्मेवार आहे, जिते मुअज्जिन जिम्मेवार आहे उते अवाम भी जिम्मेवार आहे, उते हर ला इलाहा इल्लल्लाह कलिमा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो इंसान भी जिम्मेवार रहे। मुसलमानो अचो कुरान जी हर आयत ते अमल करण सीखो, हर हदीस ते अमल करण सीखो, इन अमली जिंदगी में अचो, अमली मैदान में अचो ऐं तैयारी करियो आखिरत इत्तकुल्लाह वने रब खां डरी वञो। वल तंसो नफ्सुम मा क़द्दमत लिगद, सुभान अल्लाह छा कमायो अथव अॼु सोचे वठो, इत्तिसाब करे वठो। हे जेको असां सिखियो आहे न नंढड़ो गुनाह मामूली गुनाह, नमाज छॾियमि छा थियो, बाबा साईं जे खिलाफ ॻाल्हाइमि छा थियो, अमर जीजल खे नाराज़ कयुमि छा थियो, इहो हिकु हिकु गुनाह वॾो गुनाह, इहो हिकु हिकु जुर्म इंतिहा वॾो जुर्म आहे। जेकॾहिं रब हिकु गुनाह जो अमर जीजल पंहिंजे पुट खां नाराज़ हुजे, इन जीअण खां भलो हुयो मरी रहे जेको पंहिंजे अमर खे नाराज़ करे। उहा कहिड़ी ज़िंदगी आहे जंहिं ज़िंदगी में पुट खां हुनजो वालिद नाराज़ हुजे? आख़िर इहा कहिड़ी ज़िंदगी? कलाकनि जा कलाक दोस्त सां ॻाल्हायूं था, घर में बुढ़ड़ी अम्मा मौजूद आहे, ज़ालिम वटि 5 मिंट कोन्हनि अम्मा सां कचहरी। असां में केतिरा नौजवान भाइर आहिनि जेके पंहिंजी अमर जीजल सां कचहरी जे लाइ टाइम कढनि था। असां में केतिरा नौजवान भाइर आहिनि जेके पंहिंजे वालिद मोहतरम सां कचहरी जे लाइ टाइम कढनि था। उहा अम्मा जेका तड़पे थी, परेशान थिए थी, तुंहिंजी मुस्कुराहट ॾिसी हुन अम्मा जा नेण ठरनि था। ज़ालिम तूं उनजे साम्हूं नफ़रत जो इज़हार कर, तू उनखे दड़को ॾींदो आहे, तुंहिंजी मुखालिफ़त कंदो आहे। यादि रखजां मुंहिंजा जुमला, तोखे क़दुरु थींदो, तोखे क़दुरु थींदो, पर शायदि तॾहिं थींदो जॾहिं अम्मा जीजल दुनिया में कोन थी। पुछो उन इंसान खां, पुछो उन इंसान खां अम्मा जी अज़मत छा हूंदी आहे, पुछो उन इंसान खां बाबा साईं जी इज़त ऐं अज़मत छा हूंदी आहे। जंहिं अमड़ जो जनाज़ो पंहिंजे फुले ते खंयो आहे हुन खां पुछो अम्मा जो मक़ाम छा हूंदो। जे बाबा साईं जो जनाज़ो पंहिंजे कुल्हे ते खंयो हुजे, सवाल करियो उन खां त बाबा साईं जी इज़त ऐं एहतराम छा हूंदा आहे, अल्लाह उनखे मक़ाम छा ॾिनो आहे, अल्लाह उनखे हैसियत छा ॾिनी आहे। अॼु तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं तोखे मिनतूं कनि था, हथ बि ॿधनि था, तड़पनि था, परेशान थियनि था, पंहिंजे पुटनि जूं कई वालिदैन शिकायतूं बि कनि था ऐं पुट ज़ालिम आहे, बेक़दुरु आहे, नाफ़रमान आहे, उनजी अखि बि कोन थी पए ऐं ॿिए पासे हथ ॿधी चवंदो आहे त मां इंसानियत जो अलम बरदार। तो वालिद जा हक़ अदा कोन कया, ॿियनि जा तो हक़ किथां अदा कया? तो अमर जीजल जा हुकूक अदा कोन कया, तो ॿियनि जा हुकूक किथां अदा कंदे? ज़िंदगी हेॾी सितम ज़रीफ़ी वारी बणिजी, ज़ुल्म वारी बणिजी वई, संग दिली पत्थर दिली जी आहे ज़िंदगी। असांखे पंहिंजे वालिदैन जो एहसास कोन रहियो, पंहिंजनि जो एहसास कोन रहियो। ऐं कंहिं ॿुढड़े वालिद जॾहिं परेशान थींदे फालिज जे अटैक में मूंखां हिकिड़ो सवाल कयो, चए थो साईं मां हिकिड़ो सवाल आहे, मां हैरान थी वियुसि हिन ॿुढड़े ज़िंदगी में, हिन पोड़प वारी जवान में, हिन मर्ज़ जी कैफ़ियत में जॾहिं हथ बि ॾकनि था, ज़बान बि ॾके थी, कंध बि ॾके थो, हलण जी का इस्तिताअत कोन्हे, आख़िर हिन जी परेशानी कहिड़ी आहे, हिन वटि सवाल कहिड़ो आहे? मुस्लमानो यादि रखो, ख़ासि करे मुंहिंजा नौजवान भाई, ख़ासि करे मुंहिंजा नौजवान भाई इन जुमिले खे, इन सवाल खे यादि कनि। मां हैरान थी पुछां थो त बुज़ुर्ग सवाल कहिड़ो आहे? पोइ मूंखे चए थो त साईं भला ख़ुदकुशी जाइज़ आहे। मूं चयो तेरे उमिरि में छो, आख़िर कहिड़ी परेशानी, आख़िर कहिड़ो कमु आहे? चए थो साईं मुंहिंजो मसइलो इहो आहे त मुंहिंजो पुटु नाफ़रमान। यादि करियो मुंहिंजा जुमिला, बाबा साईं जो दिलि, अमर जीजल जी दिलि दुनिया जा हर गम बर्दाश्त करे सघे थी, पर पुट जो दुख बर्दाश्त कोन थींदो, पुट जा दड़का बर्दाश्त कोन थींदा, पुट जी नफ़रत उन्हनि खां बर्दाश्त कोन थींदी आहे, पुट जी नाफ़रमानी उन्हनि खां बर्दाश्त कोन थींदी आहे। इन दिल खे रब ई सम्झे थो, तॾहिं फरमाई फला तकुल लहुमा उफ़्फ़िन, ए औलाद पंहिंजे वालिदैन खे उफ़ बि न चए। दड़को त वॾो जुर्म, नफ़रत त वॾो जुर्म आहे, मुखालिफ़त त वॾो जुर्म आहे, वालिदैन जी गिला ऐं गीबत करण त अञा वॾो जुर्म आहे। उन्हनि खे उफ़ बि न चइजो, रब इहा मोकल बि कोन थो ॾे। उन्हनि जे दिल जा जज़्बात रब ई सम्झे थो, उनजे दिल में मोहब्बत केतिरी आहे अल्लाह रब्बुल आलमीन ई सम्झे थो। ऐं ॿिया जुमिला यादि कजो, तव्हांजो भाउ तव्हां सां हसद करे सघे, तव्हांजो भाउ तव्हां सां साड़ करे सघे, पाड़े वारा इलाइक़े वारा तव्हांजा दोस्त बि तव्हां सां साड़ करे सघनि था, पर अम्मा जी दिल में कॾहिं औलाद जे लाइ हसद कोन्हे, बाबा जी दिल में कॾहिं औलाद जे लाइ हसद कोन्हे ईंदो आहे। एॾियूं पाकीज़ा दिलियूं रब औलाद जे लाइ ठाहियो आहे, उन्हनि सां नफ़रत, उन्हनि सां मुखालिफ़त, ऐं जॾहिं उन्हनि जी मुखालिफ़त थिए त पोइ ॿिए हुकूक जो छा थिए? पाड़े वारनि जा, इलाइक़े जा, ॻोठ वारनि जा हुकूक, अल्लाह जवानो पोइ उन्हनि जो छा थींदो?
यानी कि मुकम्मल तौर ते असां बेअमली जी जिंदगी गुजारियो, नाफरमानी जी जिंदगी गुजारियो पिया। मुसलमानों अचो याद करियो पानी आखिरत के, याद करियो सकरात जे मंजर के, सोचो ने औकात में असांजो छा थींदो। एक ईमानदार इंसान जी जिंदगी गुजारियो, नेक इंसान जी जिंदगी गुजारियो, परहेजगार इंसान जी जिंदगी गुजारियो। मुस्नद अहमद जा थोला वॾो अजीम मंजर आहे हो। नेक इंसान जॾहिं दुनिया मां वेंदो आहे त कीअं वेंदो आहे? दुआ कयो रब जो मकाम अता फरमाए, अल्लाह या मंजिल अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्रिस्तान विया, असां में वेंदा आहियूं। बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, मां पंहिंजे पैगंबर सां गॾु हुअसि, पाण कब्रिस्तान में हुया, हथ में हिकिड़ी लठ हुई, जमीन ते हुनसां निशान ठाहिनि पिया। निशान ठाहींदे ठाहींदे पाण 3 दफ़ो चवनि था, इस्तईज़ु बिल्लाहि मिन अज़ाबिल क़ब्र, अज़ाब क़ब्र का पनाह घुरो। इस्तईज़ु बिल्लाहि मिन अज़ाबिल क़ब्र, अज़ाब क़ब्र का पनाह घुरो। इस्तईज़ु बिल्लाहि मिन अज़ाबिल क़ब्र, अज़ाब क़ब्र का पनाह घुरो। सहाबी चए तो मूं ॾिठो पंज अतराफ में, सहाबी ने हर चेहरे के बि ॾिठो हुयो, कान अला रूसिना तैर, असांखे लॻो ईअं थिए जीअं असांजे मथनि जे मथां पखी वेठा हुजनि। कंध चुरे कोन थो, नज़र अतराफ में निहारे कोन थी, ये कंध झुकियल आहिनि, नबी जो खिताब ॿुधी रहिया आहिनि। कब्रिस्तान में ईअं वञिबो आहे, कबर ठाहींदे ईअं वेहबो आहे, लाद में मैयत खे रखंदे इन अंदाज़नि में, इन कैफियत में आख़िरत खे यादि कबो आहे। कंध झुकियल आहिनि, का नज़र हिन तरफ़ हुन तरफ़ निहारे कोन थी। ईअं सम्झो रब जी ख़शियत ग़ालिब आहे, तकवा ग़ालिब आहे, परहेज़गारी ग़ालिब आहे। साहबा किराम जन्नत जो बिशारतूं हासिल करण वारा रब जे ख़ौफ़ मां कंध झुकाए वेठा आहिनि। ज़ालिमो सियासत जी कचहरी भी करियो था, गिला भी करियो था कब्रिस्तान में, गीबत भी करियो था कब्रिस्तान में, पंहिंजे उहिदे जी ॻाल्हि भी करियो था कब्रिस्तान में, दुनिया ॾियण वठण जी ॻाल्हि भी करियो था कब्रिस्तान में, आख़िरत ठाहिण जी ॻाल्हि करियो, कबर ठाहिण जी ॻाल्हि करियो। हर वक़्त रहमतुल लिल आलमीन खुतबो ॾियनि, शानदार खुतबो, बड़ा अज़ीम जुमला पाण फरमाइनि था। जॾहिं मोमिन जो गर्मी जो मौसम आहे, पंहिंजी गुफ़्तगू खे मुख़्तसिर करियां, तर्जुमो ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि खे ख़तम करियां। हदीस इंतहाई तवील आहे। जॾहिं मोमिन इंसान जो ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे, जुमला यादि कजो, वज़ाहत खां बग़ैर ॿुधाइण चाहियां थो। फ़रिश्ता अचनि था, आसमान खां नाज़िल थियनि था, मलकुल मौत भी आहे, जन्नत जा फ़रिश्ता भी मौजूद आहे। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माहुम कफनुम मिन अकफानिल जन्नह, जन्नत जो कफन भी खणी अचनि था। वहलूतुम मिन हलूतिल जन्नह, जन्नत जी खुशबू भी खणी अचनि था। मलकुल मौत अॻिते वधे थो, यजलिस इंद रअसे, उन जे मथे खां वेही रहे थो, पोइ इन नेक दिल इंसान सां, परहेज़गार इंसान सां, नेक निमाज़ी इंसान सां मुखातिब थिए थो। या अय्युहर रूह तय्यबा, चेतरे पाक रूह उखरुजी इला मग़फ़िरतिन मिन अल्लाह व रिज़वान। अल्लाहु अकबर, केॾी क़ीमती आहे ज़िंदगी जंहिंखे मलकुल मौत बि ख़ुशख़बरी ॿुधाए, मौत जो फ़रिश्तो बि बिशारत दे, उखरुजी इला मग़फ़िरतिन मिन अल्लाह व रिज़वान, निकर अल्लाह जी मग़फ़िरत ॾांहुं, अल्लाह जी रज़ा ॾांहुं सफ़र कर। पाण फरमाइनि था, उन जो रूह उन जे जिस्म मां ईअं निकिरे थो, कमा तख़रुजुल क़तरतु मिन फ़ीहि सिक़ाए, जीअं मशकीज़े में रखियल पाणी जो को कतरो आसानी सां निकिरे थो, ईअं उन जी रूह निकिरे थी। मलकुल मौत उन खे खणे थो, जन्नत जा फ़रिश्ता फिलफोर उन खां रूह वठनि था, जन्नत जे कफ़न में उन खे रखनि था, जन्नत जी खुशबू भी उन खे रखनि था। हे ज़मीन पूरी उन जी रूह जी खुशबू सां मुअत्तर भरिजी वञे थी। फ़रिश्ता हिक ॿिए खे सवाल कनि था, इहा रूह कंहिंजी रूह आहे, पाकीज़ा रूह कंहिंजी रूह आहे? पोइ फ़रिश्ता जवाब ॾींदे हेॾो तारुफ़ कराइनि था, फलानो इब्न फलान, हे फलानो आहे, फलाणे जो पुटु आहे। अल्लाह अकबर, जंहिंजो तारुफ़ फ़रिश्ता कराईंदा हुजनि, केॾो अज़ीम आयो इंसान, इन रूह खे आसमाननि जी बुलंदी ते पहुचाए वञे थो, 7 आसमाननि ते इन जो इस्तक़बाल थिए थो। रब्बुल आलमीन जे वेझो 7 आसमाननि जी बुलंदी ते इहा रूह पहुचे थी। रब्बुल आलमीन फरमाए थो, उक्तबू किताब अब्दी फ़िल्लियीन, मुंहिंजे बंदे जो नालो किताबे इल्लियीन में जन्नती माण्हुनि में तहरीर करे छॾियो। इन जो नालो इल्लियीन में तहरीर थींदो आहे, इन जे रूह खे उठायो वञे थो। पोइ मुनकिर ऐं नकीर जो टाइम ईंदो आहे, सवाल थियनि था, जवाब थियनि था, वॾे ख़ुलूस सां फ़रिश्तनि जे सवालनि जा नेक दिल इंसान जवाब ॾिए थो। सवाल थिया, जवाब थिया, पोइ ऐलान थिए थो, सदका अब्दी,
मुझे बंदे सच गलायो अफ्रिशु लहु लिबास मिनल जन्ना हिंजला लिबास व जन्नत जो ठायो हिंजला विछाणो व जन्नत जो ठायो हिंजला जन्नत जी एक दरी खोले छड़ियो जन्नत जे मौसमन मान के सैराब करियो इंशाअल्लाह जे जन्नत जा मौसम नसीब थिया तेन गर्मी दा सवाब भी असा के रब जरूर अता कंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था तो अचानक बड़ो अजीब आयो मंजर पाण चवन था कबर में केर कोन इंदो आ पर या हदीस बुधाई थी केर न केर जरूर इंदो आ हे नेक इंसान हुयो अचानक के खूबसूरत शिकल वारो खूबसूरत चेहरे वारो नौजवान हिनजे सामो इंदो आ हिनके ताजुब थे दो हिनके हैरानगी थे थी मुझे कबर में केर आयो आ फौरन पूछे तो पाणो तारो बुधा तुजो चेहरो बुधाए रयो आ तू का खुश खबरी खणी आयो आ पूछे तो अबशिर माया सुर्रो आना अमलु का साले ए नेक दिल इंसान खुश थी जेका खुशी बुधण चाहे तो मां तो के बुधाण आयो आ मां तुजो नेक अमल है नमाज सदको ज़कात सच्चाई खुलूस नेक दिली अखलाक वालिदैन सा उसने सलूक तकवा दी जिंदगी परहेजगारी दी जिंदगी एक नौजवान दी शिकल में ने जामल इंदा चंदा असां तुजो अमल आयो एडो खुश थींदो हिंदी खुशी दी का इंतहा कोन रहंदी खुशी में तड़पी जांदो या रब के में सा अल्लाह तुजा मो इनाम ॾिठा अल्लाह मिलंदड़ मो एजाज ॾिठा अल्लाह मिलंदड़ मो इज्जत पंहिंजे अखियां सां ॾिठी आहे रब के में सा अल्लाह तू क़यामत के हींअर जो हींअर कायम अल्लाह तू क़यामत जे ॾींहं के मैदान महशर के हींअर जो हींअर कायम कर अर्ज़ो इला अहले मां पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटा मां उन्हनि खे ॿुधायां मां कामयाब थी वियो मां बयान करियां मां तज़किरा करियां पंहिंजी कामयाबी ॾा मां ॿुधायां पंहिंजी रिज़ल्ट हिकु रिज़ल्ट कामयाबी जी छा मिली असां दुनिया खे ॿुधायो त मां कामयाब थी वियो आहियां पर जेको कबर जे सवालनि में कामयाब थिए केॾो ख़ुशि हूंदो इंसान उनजे मुक़ाबले में नाफ़रमान आहे ज़ालिम आहे गुनहगार आहे हदीस खे मुख़्तसिर करियां आखिरी हिस्सो बयान करियां फ़क़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा गुनहगार जो अमल बुरी शिकल में ईंदो कबीर शिकल में ईंदो एक ॾिसंदो परेशान पहिरियां हो अञा परेशान थी वेंदो चवंदो हिन वक़्तु मुंहिंजी कबर में केरु आयो आहे हिन जो अमल जेको बुरी शिकल में आयो चवंदो मां तोखे बुरी ख़बर ॿुधाइण आयो आहियां मां तुंहिंजो बुरो अमल आहियां बुरनि सां बुरो अमल कंदा नेकनि सां नेक अमल कंदा काश ईअं थिए असांजा सजदा असांजी नमाज़ असांजा रोज़ा उसने सुलूक उसने खुल्क उसने अखलाक ये सब असांजी कबर में अमल साले जी सूरत में अचनि असांखे चवनि ख़ुशि थी जंहिं ते ख़ुशि थियणु चाहींदो ऐं असां बि कबर में पंहिंजी कामयाबी जा ऐलान कयूं दुआ आहे अल्लाह ताला मूंखे तमामु मुस्लमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए जेकी गर्मी जी शिद्दत आहे ऐं वेठा आहियो अल्लाह भेण क़बूल फरमाए गर्मी जी निस्बत सां हिकु कोल ॿुधाए पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु करियां ताकि तव्हांखे महसूस थिए हिन पघर में रब का लज़्ज़त रखी आहे इमाम शर्कीती रहमहुल्लाह फरमाइनि था तहज्जुद पढ़ंदे को माण्हू पंहिंजे अखियुनि मां लुड़क ऐं कतरा किराए थो उन्हें जो भी बेशक वॾो सवाब आहे ऐं सम्झी सघूं था त कहिड़ो सवाब आहे ऐं ॿियो माण्हू जेको ज़ोहर जे फर्ज़ में बीठो आहे गर्मी आहे पघर जा कतरात के किरनि था हिकु तरफ़ तहज्जुद में ॻोड़ा किरनि था ऐं ॿिए तरफ़ पघर किरे थो इमाम शर्कीती रहमहुल्लाह फरमाइनि था तहज्जुद जे ॻोड़नि खां ज़ोहर जे फर्ज़ जे पघर जे कतरनि जो सवाब मथे आहे छा लाइ त ज़ोहर फर्ज़ आहे ऐं तहज्जुद नफ़िल आहे अल्लाह फराइज़ जी हिफ़ाज़त जी तौफ़ीक़ अता फरमाए नवाफ़िल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह भेण क़बूल फरमाए अल्लाह पघर जो हर कतरो क़बूल फरमाए आमीन।